हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं कराची जे इलाइक़े अयूब ॻोठ में, जिते पाकिस्तान मुस्लिम लीग नून सूबा सिंध जे नायब सदर साईं ग़ुलाम सरवर तुनियो साहिब असां सां मौजूदु आहे। अचो त संदसि साईं सां ॻाल्हि ॿोल कयूं था मौजूदा सूरत हाल जेका हले पई मुल्क जी सियासी उन हवाले ते ऐं बहरान जे हवाले सां, महांगाई जे हवाले सां साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर कहिड़ा अहिड़ा वजाहत आहिनि, मामला आहिनि जेके महांगाई ते अञा ताईं कंट्रोल न थी सघिया। सोच टीवी जे सथ जो मां शुक्रगुज़ार आहियां जेको पंहिंजे टाइम कढी ऐं इन आम इशू ते हली आयो, उन लाइ मां तव्हांखे जस्तो ॾियां। जेसि ताईं हिन महांगाई जो ऐं माण्हुनि जे नाराज़गियुनि जो, त माण्हू त पंहिंजी जाइ ते ठीकु आहिनि, नाराज़गियूं उन्हनि जूं जाइज़ आहिनि, छो त महांगाई एतिरी थी वई आहे, कारोबार कोन्हे, नौकरियूं कोन्हनि, मज़दूरियूं कोन्हनि, त उन्हनि जी पंहिंजी जाइ ते जेको आहे सो नाराज़गी बज आहे। मगर छा कजे, छो त जेका गवर्नमेंट सिलेक्टेड थी आई हुई, 3.5 साल उन पाकिस्तान जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो। तव्हां ॾिठो त जेको आहे सो पंहिंजो एतिरो कर्ज़ु जेको आहे सो पंहिंजो 47 खां वठी 17-18 ताईं न खयो हुयो, जेको हिननि 3 सालनि में खयो जेको आहे सो पंहिंजो 24 अरब रुपया, ऐं उहे लॻा बि अलाए किथे ख़बर ई कान्हे उनजी। तव्हां बि सॼे पाकिस्तान में हलो पिया ऐं तव्हांजी मीडिया जा नुमाइंदा आहिनि, सॼो रिपोर्ट कनि था पिया। तव्हां ॾिठो त किथे कोई वॾो मेगा प्रोजेक्ट बि न लॻो आहे। जेके बि हुया मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जा, पंहिंजो तव्हां ॾिठो त मोटरवे, बिजली जा मनसूबा या ॿिया एतिरा केतिरा ई मतिलबु लैपटॉप मनसूबा, इहे सभु जेके मियां नवाज़ शरीफ़ जा या यूनिवर्सिटियूं ऐं प्लस कॉलेज, इहे सभु मियां नवाज़ शरीफ़ जा मनसूबा। हिन को बि अहिड़ो ख़ासि मनसूबो न लॻायो, न को वॾो रोड लॻायो, न को यूनिवर्सिटियूं ठाहियूं, न को बिजली जा जेको आहे सो पंहिंजो लॻाया प्लांट लॻाया। हिन वक़्तु बिजली जी हालति छा आहे, जो तक़रीबन कराची में 8-9 घंटा लोड शेडिंग आहे, पूरे पाकिस्तान में त 12 खां 14 घंटा थी वई आहे जी। ऐं हिन जी पॉलिसी आई जेका तव्हां ॾिठी त IMF खे जेको आहे सो पंहिंजे सां मुआइदा करे, ऐं जॾहिं हिनखे ख़बर पई त हाणे मां पंहिंजे प्रकारनि ते वञा थो पियो ऐं मुंहिंजी हुकूमत वञे थी पई, त पोइ हिन जेको आहे सो उनखे हिकिड़ी सब्सिडी ॾेई ऐं जेको आहे सो पंहिंजो उनखे रोकियो, त जीअं नई हुकूमत अचे त उन लाइ प्रॉब्लम पैदा थिए, छो त हीअ मुल्क जो ख़ैरख़्वाह आहे कोन। ऐं तव्हां ॾिठो त ताज़ो जेको आहे सो पंहिंजो हिन जेको बयानु ॾिनो आहे, उन में जेकॾहिं मूंखे वज़ीर आज़म न ठाहींदव त न फ़ौज जो इदारो रहंदो, न जेको आहे पाकिस्तान रहंदो। अलाह ख़ैर करे, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे सम्झी। इहे हिन जूं गिदड़ भभकियुनि सां न मुल्क खे कुझु नुक़सानु थींदो, न पाकिस्तान जी फ़ौज जो को नुक़सानु थींदो। इहे ख़ाली जेको आहे सो पंहिंजो हिन जा इहे गिदड़ भभकियूं आहिनि। रही ॻाल्हि इहा त हिन IMF सां मुआइदो करे जेको ब्रेक कयो, उन खां पोइ जॾहिं IMF जी हुकूमत आई, त IMF ते जॾहिं वई त हुननि सॼो कचो चिठो कढी ॾेखारियो त भई हीअ मुआइदा असां सां आहिनि। हाणे जेकॾहिं हीअ मजबूर आहिनि, हिननि जी मजबूरी, छो त इदारा जेके आहिनि या मुल्क जेके आहिनि, उहे मुल्कनि सां सौदा कंदा आहिनि, कंहिं फ़र्दनि सां कोन कंदा। कैमरामैन टीम सां गॾु बाग़ी सागर पंवार, सोच TV, कराची।